जो आम तौर ते माण्हू चवनि था यार हे खटण बि छा खटण थियो, तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? न ॾिसो, ऑस्ट्रेलिया नो डाउट हिकिड़ी वर्ल्ड क्लास टीम आहे ऐं पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे इहो टे भेरो सीरीज़ में हरायो, यानी लगातार टे सीरीज़ थियूं आहिनि, उन्हनि में टिनी में पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे हरायो आहे। इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं ऑस्ट्रेलिया तव्हां सभिनी खे ख़बर आहे वर्ल्ड कप विनर टीम आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हुयो जॾहिं ऑस्ट्रेलिया हर साल सीरीज़ पाकिस्तान सां खेॾंदो, ऑस्ट्रेलिया ई खटंदो हुयो। इवन माण्हू ॾिसंदा बि कोन हुया उहो सीरीज़, छाकाणि त ख़बर हूंदी त ऑस्ट्रेलिया ई खटे वेंदी इहा सीरीज़। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया टीम में फ़र्क़ु तमामु घणो हुयो। हाणे पुठियूं जेका टे सीरीज़ असां ॾिठियूं आहिनि उनमें पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे हारायो आहे ऐं इहो सीरीज़ बि सुठी थी। पाकिस्तान पिचिस सुठियूं ठाहियूं, स्पिन फ्रेंडली पिचिस ठाहियूं पंहिंजी स्ट्रेंथ ॾिसी करे, ऐं ऑस्ट्रेलिया खे हिननि क़ाबू कयो आहे। बाबर आज़म रन्सूं आयूं आहिनि, शादाब खान जेका आहे हुन बि परफॉर्मेंस ॾेखारी, त ओवरऑल वर्ल्ड कप आहे अॻिले साल, उनजी तयारी जे सिलसिले में इहो सुठी सीरीज़ रही। पाकिस्तान 2-1 सां सीरीज़ खटी है। जबरदस्त। इन में पाकिस्तान जी स्ट्रेटजी कहिड़ी थी सके थी और छा था समझो त जंहिं बि स्ट्रेटजीअ जे तहत हिननि हीअ सीरीज़ विन कई आहे, छा सेम स्ट्रेटजी अगर वर्ल्ड कप ते अप्लाई कनि त उहे बि विन करे सघनि था? तव्हांजो छा ख़्याल आहे? न, इहो स्ट्रेटजी जेका हुई हिन सीरीज़ में उहो न ई कनि त बहितर आहे, छाकाणि त जेको वर्ल्ड कप आहे उहो आहे साउथ अफ्रीका में ऐं इहे पिचिस जेका हुयूं इहो स्पिन फ्रेंडली हुयूं। तव्हां अगरि क्रिकेट खे थोरो सम्झो था तव्हांखे ख़बर हूंदी त स्पिनर्स जेका आहिनि उहे स्पिन ट्रैक ते जेका कामयाब थियनि था ऐं फास्ट बॉलर फास्ट बॉलिंग ट्रैक ते कामयाब थींदा आहिनि। ठीकु आहे। ऐं ही जेका टोटली टे जेका असां मैचिस खेॾा आहियूं स्पिन ट्रैक ते खेॾा आहियूं, इहे पिचिस असांखे कोन मिलियूं साउथ अफ्रीका में। हुते वरी अलॻि प्लानिंग करणी पवंदी, अलॻि टीम खेॾाइणी पवंदी। काफ़ी तनक़ीद थी त बाबा तव्हां जेका आहे साउथ अफ्रीका जी पिचिस लाइ तयारी कयो पिया, पोइ वरी ऑस्ट्रेलिया खिलाफ़ स्पिन ट्रैक छो ठाहिया आहिनि? शायद इहो कॉन्फिडेंस खपे पाकिस्तान टीम खे, वॾी टीम खे हाराइण जो कॉन्फिडेंस ईंदो आहे न, उहो पाकिस्तान टीम खे खपे पिए। इन करे जेका उहो पिचिस ठाहियूं ताकि ऑस्ट्रेलिया जी जेका कमज़ोरी आहे उहे, छाकाणि स्पिन ट्रैक ते सुठो कोन खेॾे सघंदा आहिनि ऑस्ट्रेलियंस हुजनि या न्यूज़ीलैंड वारा हुजनि या इंग्लैंड वारा हुजनि, त उन्हनि खे स्पिन ट्रैक ते ई फसायो वेंदो आहे। त पाकिस्तान बहरहाल इहा सीरीज़ ते ई फोकस हुयो, हीअ सीरीज़ खटिजे, पोइ अॻियां वरी करे जेका आहे वर्ल्ड कप जी तयारी लाइ डेफिनेटली का फास्ट बॉलिंग ट्रैक ते वरी का सीरीज़ थींदी जिते पाकिस्तान प्रैक्टिस करे सघंदी।